प्रोग्राम ज़ाहिर राइट पर पाण मुख़्तलिफ़ टॉपिक ते मुख़्तलिफ़ इशूज़ ते पाण प्रोग्राम कंदा रहंदा आहियूं। पर अॼु जेको प्रोग्राम आहे उहो आहे असांजो डिजिटल सफ़रनामो। पाण हिन सफ़रनामे में असांजा दोस्त जेके साहबी दोस्त आहिनि निकिता आहिनि नौशहर फिरोज़ खां पाकिस्तान जा उतरिया इलाइक़ा उनजे दौरे ते पाण निकिता आहिनि। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त सफ़र जो पहिरियों ॾींहुं आहे। पाण खैरपुर जे इलाइक़े में आहियूं जिते पहिरियों ॾींहुं जो नाश्तो तयारु थियल आहे पाण नाश्तो कंदासीं। उनखां पोइ पाण अॻिते सफ़र रवाना थींदासीं। असां सफ़र में गॾु मौजूदु आहिनि असांजा सीनियर साहब बि पाण उन्हनि खां ॻाल्हि ॿोल कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे पहिरियों ॾींहुं सफ़रनामो सफ़र कीअं रहियो ऐं अॻिते छा मंज़िल आहे तव्हांजी। ज़ाहिद बड़ी महिरबानी। ॾिसो त हिकिड़ो त कोरोना वबा जी सूरत हाल जे करे गुज़िरियल 2-2.5 सालनि खां पाण किथे निकिरी न सकियासीं ऐं इहा सूरत हाल त अञा बरक़रार आहे। पर छाकाणि त पाण संगत वारनि सभिनीनि आख़िरी डोज़ बि लॻाए छॾियो आहे ऐं पाण खे महफ़ूज़ कयो आहे कोरोना वबा खां। सिंध सुवारी त असांजी माशाअल्लाह उअं ई ख़ूबसूरत आहे ऐं कुदरत सां मालामाल आहे। पर संगत जो काफ़ी ॾींहंनि खां हुयो त कुझु हिन बुसट वारे माहौल में ॿाहिरि निकिरिजे ऐं अॼु निकिता आहियूं। पाण हिन वक़्तु खैरपुर पहुता आहियूं ऐं अॻिते मंज़िल आहे। अॼु राति असां इस्लामाबाद हूंदासीं ऐं सुभाणे खां इंशाअल्लाह ताला मरी ऐं मथे इलाइक़नि में वेंदासीं ऐं हुतां जो ख़ूबसूरती कुदरत जा जेके हसीन नज़ारा आहिनि कुदरती नज़ारा आहिनि हुननि जो पाण दीदार कंदासीं। जी महिरबानी ज़ाहिद कैम खान साहब। ऐं तव्हांजी बैनर लॻी चुको आहे जंहिंमें लिखियलु आहे त नौशहर फिरोज़ के साफ़ियूं का शुमाली इलाइक़ा जात का मुतालियाती ये दौरा है और हम निकले हैं नौशहर फिरोज़ से। ये हमारे ये असांजा गॾु आहे राणा शेर मोहम्मद खां पाण सूरत हाल पुछंदासीं त अॼु इहो सफ़र आहे उहो कीअं रहियो ऐं अॻिते कीअं गुज़िरिबो पहिरियों पड़ाव पंहिंजो किथे हूंदो। ज़ाहिद जीअं क़ाइम खान साहब ॻाल्हायो त पहिरियों पड़ाव जेको इस्लामाबाद में हूंदो ऐं मां सम्झां थो त हीउ असांजो मुल्क जेको आहे उहो तमामु घणो ख़ूबसूरत आहे ऐं उतरिया इलाइक़ा जेके आहिनि हिन मुल्क जा जिते सयाह मुख़्तलिफ़ मुल्कनि मां अची घुमण लाइ ईंदा आहिनि त असांजी बि ख़ुशनसीबी आहे जो असांजो नौशहर फिरोज़ जो साफ़ जो वफ़द जेको आहे उहो हिन मुतालियाती दौरे ते निकितो आहे। त मां सम्झां थो त हिन मुशाहिदे में असांजे तमामु घणी ख़ूबसूरत जेके आहिनि उहे मंज़र असांजी नज़रुनि जे साम्हूं ईंदा ऐं मां सम्झां थो त हीअ असांजे लाइ हिकिड़ी ज़िंदगीअ में जेको इहे दौरा आहिनि या इहे जेके असां मंज़र ॾिसणु वञूं पिया सम्झूं था त हिननि सां हिकिड़ो नओं जेको रूह आहे उहो असां में फूकिजी वेंदो छाकाणि त ख़ूबसूरती जेका आहे उहा इंसान जे लाइ तमामु घणी ज़रूरी आहे। महिरबानी राणा शेर मोहम्मद। हाणे असां नाश्तो लॻी चुको आहे पहिरें ॾींहं जो। अचो त पाण नाश्तो के जो इंजॉय कयूं ऐं आईंदा सफ़र बाबति तव्हांखे आगाही। नाश्ते जी तयारी ऐं भाॼी की आहे रायतो पहिरें लॻो आहे। रायते खां पोइ हीअ असांजी भिंडी सब्जी ऐं हल्को नाश्तो खाइणो ऐं छोला सब्जी दोस्तनि जो ख़्यालु आहे त सफ़र में जेको आहे सो हमेशह जेको आहे सो हल्की ग़िज़ा खाइणु खपे ख़ासि करे सिंधियुनि जो। राणा शेरमन मां छा था पयूं त जेको हल्को नाश्तो आहे सफ़र लाइ केतिरो ज़रूरी आहे। हाज़मे जे हिसाब सां जेकर ॾिठो वञे त जॾहिं पाणी जी मटसता थींदी आहे ऐं सफ़र में माण्हू वञे त सादो जेको आहे वापराए ऐं सादगी जेका आहे तमामु घणी सुठी आहे। हीअ जेको ज़ूद हज़म आहे जल्दी हज़म थींदी। मतिलबु कीअं था पयूं सादगी वारो खाधो सिहत लाइ बहितर आहे। माण्हू जेकॾहिं चाहे थो त सिहतमंद रहे त हुनखे सादगी वारो खाधो खाइणु घुरिजे ऐं पंहिंजी ज़िंदगी पंहिंजे हथ वसां। बिल्कुलु सादगीअ में सिहत आहे इन करे पाण हल्को ऐं सादो खाधो खाईंदासीं रायते सां गॾु। रायतो हीअ आहे हीअ सलाद मौजूदु आहे भिंडी छोला ऐं हाणे अचो त हिन खाधे नाज़रीन तव्हां नाश्तो कयोसीं तव्हांखे हुनजे पल खां कयोसीं सादो खाइणु घुरिजे। हुन खां पोइ घाटी चांहि आई आहे। घाटी चांहि हालांकि सिहत लाइ नुक़सानकार आहे पर उन बावजूद बि असां लाइ चवंदा चांहि न पीतोसीं कुझु न पीतोसीं ऐं पहिरीं फिकी चांहि सभिनि दोस्तनि लाइ ऐं पहिरीं फिकी चांहि जेका आई आहे उहा असांजे ठाकुर ज़ाहिद कैम खानीअ लाइ आई आहे। ज़ाहिद अॼु खां कीअं पिया महसूसु कयो मिठी चांहि पीअंदा हुआ हाणे फिकी चांहि पीअणु शुरू कई आहे। बिल्कुलु हिकिड़ो त असां हाणे एज जे हिसाब सां वेट बि वधी वियो आहे ऐं डॉक्टरनि जो इहो चवण त मिठो घणो खाइण बि सिहत लाइ हानिकारक आहे ऐं चांहि में ज़ाहिर खंडु डायरेक्ट थी पए त इहो अञा वधीक जेको आहे अफेक्टेड आहे त हिन करे एहतियाती तौर ते माना जेको आहे चांहि पीती पीअण ऐं चांहि जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं नाश्ते जे मथां चांहि हुजे या लस्सी हुजे पर हिते लस्सी जी तलब कई हुई पर लस्सी न मिली मजबूरन चांहि पीनी थी पए। ज़बरदस्त चांहि फिकी काइम खानीअ जी हाणे चुस्की वठां ऐं हाणे चुस्की चांहि जी
चांहि पीअण जो मज़ो ई पंहिंजो आहे ऐं ख़ासि करे पोइ जॾहिं उतरण लाइ कंदा हिन क़िस्म जी ज़बरदस्त चांहि जेको आहे असांखे पीअण लाइ अॼु हीअ चांहि आहे जेका असां पियूं था त नाश्ते में अक्सर ऐं चांहि पीअंदा आहियूं ऐं कलाक खां पोइ चांहि थींदी आहे ऐं इनजे करे वरी खाईंदा हीअ संगति चांहि अचे त अगरि ॿिया सभु दोस्त मिठी चांहि पीअंदा हे दोस्त सुहेब राजपूत असांजो सोट मुफ़्त आहे चंद्रकोट अहिड़ो घणो खाई वियो आहे लॻे थो मूंखे हीअ असांजो उस्ताद पायलट मारो बरादी साहिबु ऐं हींअर मसरूफ़ आहे मोबाइल में ऐं हिन खां पोइ असांजो नंढो मज़र ख़ासि केली उहो मोबाइल में मसरूफ़ आहे लॻे थो सभिनि दोस्तनि खे मोबाइल त ई करिणो आहे कचहरी कान थी थिए पर कचहरी थींदी गाॾीअ में ऐं चर्चा भोग ॾाढा टका सफ़र जो मज़ो ई जेको आहे चर्चा न भोगनि ॾाढा थकान सां हूंदो आहे खिल भोग सां हूंदो आहे सिलसिलो जारी आहे मज़र ख़ासि केली कीअं वरा न कॾहिं कीअं निकिरी पई बसि कॾहिं राणे जी जेको आहे मर्ज़ी त टूर न कई न कॾहिं निकिरी पियासीं हाणे वधीक राणे जी साज़िश खे नाकाम बनायो न आहे त कजो फिल्म वञी पर पोइ हले बि बिस्मिल्लाह करे सफ़र तव्हां छा था पायो गैर पार्नामन लफ़्ज़ इस्तेमालु कया अथई मज़र सां मज़ाक़नि जो असांजो सिलसिलो जारी रहंदो आहे जंहिंजे करे हुनखे थोरी दवाई आहे त मूंखे जेको आहे उहो गुथल लफ़्ज़नि सां इस्तेमालु करे थो पर मां तव्हांखे हिते हीअ ॻाल्हि ॿुधायां त 2006 खां वठी करे सफ़र में जॾहिं असां पाण हलंदा आहियूं त जेकॾहिं मज़र न हूंदो आहे त असांखे सफ़ा मज़ो कोन ईंदो आहे ऐं मज़र सां गॾु सफ़र में इंजॉयमेंट वधीक डबल थींदी आहे ऐं मज़र हाणे असांजी चांहि अची चुकी आहे चांहि ज़बरदस्त गंभीर होटल जी चांहि ऐं सदाईं हिते ईंदा आहियूं त ख़ासि करे हिते मानी चांहि जेको आहे तमामु मज़ो ॾींदी आहे ताज़ी मानी सभिनि लाइ ताज़ी मानी हूंदी आहे पर रायत कोन कंदा आहिनि उहा अलॻि ॻाल्हि आहे रायत तमामु घटि हूंदी आहे ज़बरदस्त चांहि ऐं अहिड़ी चांहि सिंध में मिलनि थियूं पर ॿियनि सिंध मुल्क जे इलाइक़े में न मिलंदी आहे जेके आहिनि ऐं तमामु घणो मज़ेदार हूंदियूं आहिनि ख़ासि करे हिनजे करे माण्हू ॾाढी चांहि कंदा आहिनि मादे लाइ ख़ासि करे डॉक्टर मनो कंदा आहिनि त इहा चांहि मादे लाइ ख़तरनाक आहे पर पोइ चांहि जो ज़ाइक़ो हिन में हूंदो आहे जंहिंजे करे मज़र ख़ासि करे सासर इस्तेमालु कंदो आहे अॼुकल्ह सासर जो इस्तेमालु तमामु घटिजी वियो आहे पर मज़र ख़ासि करे इहा ख़ुशियत आहे चांहि पीअण वक़्तु सासर जो इस्तेमालु कंदो आहे सासर जो ई इस्तेमालु करणु घुरिजे होटल सासर आहे ऐं इहो तरीक़ो भलो आहे त चांहि थिए थी गरम चांहि ख़राबु आहे ऐं इहे चांहि जूं बिस्कियूं चांहि जूं घाटी चांहि जूं पीअण वटां हूंदियूं आहिनि मज़र ख़ासि केली चप साड़ियूं सासर केरु थो चए चप साड़ियूं सासर केरु थो चए चप साड़ियूं सासर आहे त सासर जो इस्तेमालु पाण कयूं हाणे पाण अॻिते वधंदासीं गाॾी में रवां तव्हां सफ़र हूंदो ऐं पाण हाणे असां नाश्तो करे पंहिंजे ॿी मंज़िल लाइ निकिरी चुका आहियूं ऐं खैरपुर खजनि जा बाग ख़ूबसूरत नज़ारा ॿिन्ही पासे ऐं ज़बरदस्त नज़ारा महसूस थी रहिया आहिनि सीनरियूं सावक ई सावक नज़र अचे थी सिंध असांजी हर तरह खां अमीर आहे पर हाणे ॾिसूं त उतरनि इलाइक़नि जी सूंहं बि कीअं आहे ऐं सफ़र में असां निकिरी चुका आहियूं गाॾी असांजी रवानो आहे ऐं वरी ॿिए ब्लॉक ताईं पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राजपूत खे ॾींदा इजाज़त अला भाई।